अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों अॼु हिकिड़ी वीडियो ॾिठी अथमि सो मूं चयो तव्हांखे बि ॾेखारियां। ॾाढी हिकिड़ी माना खेस वीडियो आहे। हाणे हिन में जेको आहे सो हीअ हमरा पुछे थो त हीउ बाल जेको पियो आहे हिन जो टेबल ते, हिन बाल जो रंग कहिड़ो आहे? त परियां जेको हमरा बीठो आहे उहो चए थो बाल जो रंग अछो आहे। त हीउ जेको ओरियां बीठो आहे इहो चए थो न बाल जो रंग त कारो आहे। इहो तूं ग़लति थो चईं। तो हाणे ॾिसो इहो कीअं थो अॻिते ॻाल्हि वधे, पोइ तव्हांखे बि जेको आहे सो अंदाज़ो थींदो। थोरो प्ले कयां थो हिनखे। हाणे हीउ पुछे थो हुन खां रंग ॿुधाए, चए थो अछो आहे। हीउ सभु परेशान, अछो त कोन आहे, हीउ त कारो आहे। सभु परेशान हीउ त कारो आहे, हू छो हिनखे अछो चए थो? हू चए थो न अछो आहे। हाणे हिन मां सचो कहिड़ो आहे या कूड़ो कहिड़ो आहे? त हाणे हीउ चए थो तव्हां थोरो पंहिंजो मुंहुं होॾां कयो, ऐं मुंहुं होॾां करण खां पोइ हू जेको आहे सो हिनखे बाल खे थोरो ई फेराए थो। हाणे ॾिसजो। हाणे हाणे थोरो ॻाल्हाए थो ऐं पोइ वरी हुनखे फेराए थो। सो हाणे तव्हां ॾिसो। हाणे मक़सदु हिन जो प्रैक्टिकल हिकिड़ी ॻाल्हि कई अथसि, उहा इहा आहे त हू जंहिं पहिरीं चयो अथई बाल अछो आहे, उहो बि सचो हो। छो जो बाल जो उहो पासो अछो हो ऐं उहो पासो हुनखे नज़र आयो पिए, ऐं हुन चयो अथई उहो अछो आहे, ग़लति हू कोन हो। ऐं ओरियां जेके माण्हू हुआ उन्हनि सभिनी खे इहा ॻाल्हि ग़लति पई लॻे, भई बाल त जेको आहे सो वरी कारो आहे, छो जो ओरियूं पासो ई कारो हो। सो हिन वीडियो जो जेको मक़सदु आहे उहो मक़सदु इहो आहे त ॿिए जी जुती में पेर विझी या ॿिए जे पर्सपेक्टिव खां अगरि ॾिसजे थो त पोइ थी सघे थो त उहो बि सही ॻाल्हि कंदो हुजे, ईअं ग़लति न कंदो हुजे। अगरि कंहिं माण्हू खे जो पॉइंट ऑफ व्यू आहे त ही ॻाल्हि हीअं हुअणु घुरिजे, पर तव्हांखे या मूंखे उहा ॻाल्हि उहे नज़र कान थी अचे त आउं उन ॻाल्हि खे जेको एक्सेप्ट कोन कंदुसि। पर अगरि उहा ॻाल्हि फैक्चुअल आहे त मूंखे जेको आहे सो हुनजे पासे वञी उहो ॾिसणो पवंदो त ईअं आहे या न। इन खे चवंदा आहिनि त ॿिए जी जुती में पेर पाए तोखे ख़बर पए। सो अगरि को माण्हू जो पॉइंट ऑफ व्यू आहे को त उनखे हिकदमि जेको आहे सो रिजेक्ट करणु मुनासिबु कोन्हे। थोरो उन जे पर्सपेक्टिव खां, उन जे एंगल खां उहो ॾिसणु घुरिजे त वाक़ई उहो ॻाल्हि सही त कान्हे मथां। इन सां काफ़ी जेके आहिनि से फैमिली मैटर्स आहिनि उन्हनि में त ईअं थिए थो। हिकिड़ो फैमिली जो माण्हू चवंदो त हीअ ॻाल्हि हीअं आहे, ऐं ॿियो चवंदो त न हीअं कोन्हे, ऐं उते कॉन्फ्लिक्ट डेवलप थी वञनि। ऐं सियासत में बि ईअं आहे, को चवंदो त पीपल्स पार्टी वारा सही आहिनि, को चवंदो त ख़ान साहब सही आहे, को चवंदो त नवाज़ शरीफ साहब सही आहे, मुस्लिम लीग सही आहे, के चवंदा त न कॉमप्रस्त पार्टियूं सही आहिनि। सो इहो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे, ऐं जंहिं एंगल खां हू ॾिसनि पिया थी सघे थो त हुननि जो पॉइंट ऑफ व्यू सही हुजे। इन करे थोरो पेशेंस ऐं बर्दाश्त हुअणु खपे, ऐं इहो ॾिसणु घुरिजे त जंहिं पॉइंट ऑफ व्यू खां, जंहिं एंगल खां, जंहिं पर्सपेक्टिव खां उहो इहा ॻाल्हि करे पियो, उहा ॻाल्हि किथे दुरुस्त कान्हे। इन करे कोई पॉइंट ऑफ व्यू खे ईअं जल्दी जेको आहे सो आउटराइट रिजेक्ट करे छॾणु बिना कंहिं सोचण सम्झण जे, इहो सही कोन्हे। ऐं थोरो इन ॻाल्हि ते ध्यानु ऐं तवजो जी ज़रूरत आहे। महिरबानी। सो अॼु इहो ई तव्हांखे ॾेखारियमि।